आए कोई जीजल अमर जो बछड़ो जेको रब जे फरिश्तन जी लाइक वठे। आए इंसाननि जी लाइक न वठो। इंसाननि जी लाइक वठण जे लाइ तव्हांखे खदड़नि वांगुरु डांसूं हणियूं पवंदियूं, गंदियूं गंदियूं शाइरियूं माशरे खे ख़राब करण जे लाइ शाइरियूं तव्हांखे पैदा करणी पवंदियूं। जेकॾहिं रब जे फरिश्तनि जी लाइक वठणु चाहियो था त रब जे प्यारे हबीब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दीन खे फैलाए, दीन खे फैलाए जवान जी औलाद। दुनिया वारनि जे लाइक कॾहिं बि न वठिजे। दुनिया वारनि जी लाइक जे लाइ पंहिंजी गैरत मिटी में विझंदे, दुनिया वारनि जी लाइक जे लाइ पाण खे बदनाम ऐं ख़्वार कंदे, दुनिया वारनि जी लाइक जे लाइ पंहिंजी इज़त बि उन्हनि जी आॾो न सम्झंदे, दुनिया वारनि जे लाइक जे लाइ हिकु वीडियो ते 513 मरतबा ॾिसंदे त कंहिं लाइक कई, कंहिं कमेंट कई, कर त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दीन खे शेर रब जी ज़ात जो कसम के लाइक जो इंतज़ार थी वञे मूं शेख ज़ुबैर जो सर कटिजे। हा जवान हा, आहे कोई माई जो लाल जेको मुस्तफ़ा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दीन खे फैलाए, रब जे क़ुरान खे फैलाए, अल्लाह जी ख़लक़ल इंसान ज़ात खे नमाज जी नसीहत ॾे, सिधी रस्तनि जी नसीहत ॾे। आहे कोई माई जो लाल जेको रब जे फरिश्तनि खां लाइक वठे। फरिश्तनि जे लाइक जो जॾहिं फरिश्तनि जे लाइक इंसान खे मिलंदी आहे न, उन जी निशानी छा आहे तो ख़बर आहे? सुकून, सुकून। ज़रे जे बराबरि बि सुकून मिले, ईअं सम्झजांइ मिलियुनि जे हिसाब सां तोखे लाइकियूं मिलियूं। जॾहिं बि को इंसान नेकी जो कमु करे, इंसान तोखे ख़बर नथी पए त नेकी मुंहिंजी कीअं क़बूल थिए, रब तो फरमावे जेकॾहिं नेकी करण वक़्तु तोखे पोइ ते नज़र ई न हुजे त सम्झ मुंहिंजे रब नेकी क़बूल करे छॾी आहे। तव्हां नेकियूं करे पोइ ते 10-12 चकर लिया पाए ॾिसंदा आहियो त ॾिसो असांजो नालो हले थो, ॾिसो असांजे शान में ॻाइनि था। बाबा नेकी कमाइणी अथव न, नेकी जंहिंसां भलाई कयो उन खां फौरन हटिजी वञो, जंहिंजी मदद कयो उनखे ॿीहर ॾिसो ई न। हा जवान, तव्हां जंहिंजी मदद कंदा आहियो त 15 चकर लिया पाए ॾिसंदा आहियो त वाॾे हाल वञ, सही आहे न? हा हा हा। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे दीन फैलाइण में जेके तकलीफ़ ॾिसणी पई न, 1.25 लाख नबी मां कंहिं बि न ॾिठी आहे। एतिरी साईं जन तकलीफ़ ॾिठी, साईं जन खे कंहिं हिन ॿांह खां छिकियो, कंहिं पंहिंजे साईं जन जे अस्तग़फिरुल्लाह ॾंद मुबारक शहीद कया, कंहिं टकर साईं जन कया। ख़ुदा जो कसम काथे काथे लिखनि था त साईं खे गिलियो बि अथनि। अस्तग़फिरुल्लाह या रब, छाजे करे? सिर्फ़ रब जे दीन खे बरक़रार रखण जे करे। अॼु ॾिसो उन साईं प्यारे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रोज़े ते त ॾिस पूरी दुनिया लेटी पई आहे। जेको जन्नत जो बादशाह थी वियो, जन्नत जो सरदार, सुभान अल्लाह या रब। ए इंसान आओ, जेकॾहिं रब सां सचो प्यार था कयो, रब जे प्यारे हबीब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां सचो प्यार तो करे न, अॼु अहद कर त मूंखे जेको बि ज़िंदगीअ में वीडियो ठाहिणो आहे त इस्लाम ते ठाहिणो आहे, न त वीडियो ई न ठाहिणो आहे। अहद कर, यकीन रखे जवान जी औलाद, जेकॾहिं न रब तुंहिंजे नाले खे रोशन कयो त क़यामत ताणी तुंहिंजो नालो ज़िंदा हूंदो। ऐं मां गारंटी सां तो चवां, वाइदे सां तो चवां, मां कसम खणी तो चवां, रब जी ज़ात जो कसम, या रसूल अल्लाह जी महफ़िल में भी तुझो नारो न लगे तो क़यामत जे ॾींहुं मूंखां हिसाब वठिजे। इस्लाम खे फैलाए, रब जे क़ुरान के प्यारे आका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दीन खे फैलाए।
जेतिरी सख़्ती ॾिसणी पवई, तकलीफ़ ॾिसणी पवनी, ॾुख ॾिसणा पवनी, ॾिस जेका राहत मिलंदई न उन जाइ ते बि रब खे बि चवंदे त अल्लाह मूंखे पंहिंजा सभई हेॾे घुराए ॾे।